आउज़ बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सदर महफ़िल, इज़्ज़त माब उस्ताद साहिबो, मोअज़्ज़ज़ मेहमानो, प्यारा शागिर्दो, साथियो ऐं दोस्तो, अस्सलामु अलैकुम। दोस्तो, आऊं पंहिंजी तक़रीर जो आगाज़ शेख अयाज़ जी हिननि सिटुनि सां कंदुसि त के माण्हू तारीख़ थियनि था, अहिड़ी गहरी चीख थियनि था जा दुनिया खे जाॻाए थी, जा दुनिया खे बदिलाए थी। मोअज़्ज़ज़ ऐं मोहतरम दोस्तो, अॼु असीं सभु असांजे इंतिहाई मोअज़्ज़ज़ ऐं मोहतरम साईं जी अलविदाई तक़रीब में खेसि भेटा पेश करणु ऐं सलामी ॾियण लाइ गॾु थिया आहियूं। उन पंहिंजी ज़िंदगी जा 60 साल असां शागिर्दनि मथां निछावर करे छॾिया। उन पंहिंजी महिनत, हिमत ऐं हौसले सां असां निज निभागनि खे सभाॻो बनाइण लाइ राति ॾींहुं महिनत कई। उन हज़ारे शागिर्दनि जे ज़हननि में शऊर जा ॾीआ रोशन कया। उन सभई शागिर्दनि खे सम्झ जा सबक़ पढ़ाया जेको नालाइकनि खे लाइक़ बनाइण लाइ लुछंदो रहियो ऐं सर्दियूं तोड़े गर्मियूं सिर ते सही असां बेशऊरनि खे बाशऊर बनाईंदो रहियो ऐं जंहिं पंहिंजूं निंडूं फटाए मुस्तक़बिल जे मेमारनि जी इल्मी, अदबी ऐं इख़लाक़ी आबियारी कई ऐं ईमानदारी सां पंहिंजो सरकारी अरसो पूरो करे अॼु अलविदा करे रहियो आहे। तंहिं करे उस्ताद बुख़ारी जूं सिटूं साईं लाइ ज़हन ते तई थियूं अचनि त जो क़ौम जियारे सो जीअंदो रहंदो, जो क़ौम जियारे सो जीअंदो रहंदो, जो आम उजारे सो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो, जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो। साईं मोहतरम साहिब पंहिंजे स्कूली दौर जो उहो शहनशाह शख़्सियत रखंदड़ उस्तादु रहियो, उहो बाज़ारो शख़्स रहियो, उहो उत्साह ॾींदड़ ऐं हिमथाईंदड़ उस्तादु रहियो जो संदसि तालीम ऐं तरबियत कमज़ोर शागिर्दनि खे बि कामयाबु बणाए छॾींदी हुई ऐं संदसि आशीर्वाद ऐं शाबास जिन बि शागिर्दनि खे नसीब थी से अॼु बि कामयाबु ऐं कामरान ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। दोस्तो ऐं साथियो, यकीनन साईं जी अलविदाई तक़रीब अॼु विछोड़े जा वॾ विझी रही आहे। अॼु संदसि स्कूल खां अलहदगी ऐं असां शागिर्दनि खां दूरी दिलि मथां उदासी जा ककर पखिड़े रही आहे ऐं हिननि ज़ालिम घड़ियुनि में दिलि जेको दर्द महसूसु करे रही आहे सो बयानु करण खां ॿाहिरि आहे। पर दिलि खे उहो वेसाह आहे त साईं स्कूल खां त अलविदा थी रहियो आहे पर असांजे दिलनि ऐं दिमाग़नि मां कॾहिं बि अलविदा न थींदो, पर सदाईं दिलनि जे देस ते सावण मींहं जीअं यादि रहंदो। मोअज़्ज़ज़ दोस्तो ऐं साथियो, जिन बि इल्मी इदारनि में तजर्बेकार, तालीम ऐं तरबियत याफ़्ता उस्ताद हूंदा आहिनि, सीनियर ऐं समझदार उस्ताद हूंदा आहिनि, महिनती ऐं महबूब उस्ताद हूंदा आहिनि, शागिर्दनि जी नफ़्सियात ऐं फ़लसफ़े खे सम्झंदड़ उस्ताद हूंदा आहिनि, से इल्मी इदारा मामूली शागिर्द न पैदा न कंदा आहिनि पर क़ाइदे आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, अलामा दाऊद पोटे, मिर्ज़ा कलीज बेग, रसूल बख़्श पलीजो, शेख अयाज़ जहिड़ियूं महान शख़्सियतूं पैदा कंदा आहिनि जेके मुआशिरे खे हर लिहाज़ खां मानाइतो करे छॾींदा आहिनि। अहिड़नि उस्तादनि लाइ के शाइर चयो आहे त मां बि जे ॿियनि वांगुरु अखियूं ॿूटे सुम्हां, राति जे तारनि खे तड़पाईंदो केरु, मां बि जे मदहोश थी लेटी पवां, पिरह जा पैगाम पहुचाईंदो केरु। दोस्तो ऐं साथियो, असांजो मोहतरम उस्ताद पिणु अहिड़नि ई आला उस्तादनि जो तसलसल आहे जिन वटि समाज जी अॾावट ऐं मुआशिरे जी बहितरीन बनावट जा ख़्वाब आहिनि। हू कारूंजर जियां अनमोल ख़्वाबनि जो मालिक आहे जेको पंहिंजी समूरी ज़िंदगी थर जी उञायल धरती ते इल्मी वसकारे जो ख़्वाहां ऐं ख़्वाहिशमंद रहियो आहे ऐं उन जुस्तजू में पंहिंजी ज़िंदगी जा 60 साल ॾींहं ऐं रातियूं तोड़े ख़िज़ाऊं ऐं बहारूं निछावर कंदो रहियो आहे। दोस्तो, साईं जी शख़्सियत ते केतिरा ई कलाक ॻाल्हाए सघिजे थो पर वक़्त खे नज़र में रखंदे मुख़्तसरनि ही सिटूं साईं जी नज़र करे पंहिंजी जॻह वठंदुसि त तुंहिंजूं ॻाल्हियूं हीरनि खां वधि ज़हन में जे तौर कयां थो, मूंखे जेके लफ़्ज़ अचनि था से सभु तो तां गौर कयां थो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो। आख़िर में जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त चैनल खे सब्सक्राइब करणु ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारिजो ऐं कमेंट बॉक्स में नेक्स्ट वीडियो लाइ टॉपिक पिणु सजेस्ट कजो। उमेद तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु, हिकु नई तक़रीर सां गॾु, हिकु नवनि ख़्यालनि सां गॾु, हिकु नई सोच सां गॾु, हिकु नए सुबुह सां गॾु, हिकु नई शाम सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच।